ऐं जानवर खे तकलीफ़ ॾियण वारे खां हिसाब वरितो वेंदो या न। जेके माण्हू जानवरनि खे तकलीफ़ ॾियनि था, छा उहे जानवरनि खे कहिड़े नमूने सां ईज़ायो वेंदो आहे ऐं ईज़ाइण वारे खां कहिड़ो बदिलो वरितो वेंदो, तमामु मालूमात तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। अचो त शुरूआत कयूं। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तनि खे ख़ुशामदीद। प्यारा दोस्तो, दीन इस्लाम जी ख़ुसूसियतनि मां हिकु ख़ुसूसियत ही बि आहे त दीन इस्लाम जानवरनि जा बाक़ाइदा हक़ मुक़ररु कया आहिनि ऐं क़ुर्बानी जो जानवर त वधीक इज़त ऐं ताज़ीम जो लाइक़ु ऐं हक़दार आहे। क़ुर्बानी जे जानवरनि खे तमामु सुहिणे नमूने सां सींगारियो ऐं सजायो वञे ऐं उन्हनि जानवरनि खे तकलीफ़ न ॾिजे। कहिड़े बि जानवरनि खे तकलीफ़ न ॾिजे, उन्हनि खे ईज़ाइजे न, उन्हनि खे मारिजे या कुटिजे न, उन्हनि जी ताक़त खां मथे उन्हनि खां कमु न वठिजे। प्यारा दोस्तो, इल्म दीन खां दूरी जे करे अक्सर नादान जेके सो जानवरनि ते ज़ुल्म कंदा आहिनि, तरह तरह जा उन्हनि जे मथां ज़ुल्म केराईंदा आहिनि ऐं उन्हनि खे ईज़ाईंदा आहिनि, उन्हनि खे मारींदा आहिनि, उन्हनि खे कुटींदा आहिनि। जानवर खे कुटण मां छा फ़ाइदो मिले थो? प्यारा दोस्तो, अक्सर जॻहियुनि ते ॾिठो वियो आहे जानवरनि खे गारियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि त दोस्तो सोचणु घुरिजे त बेज़बान जानवर जंहिंखां ताक़त खां मथे कम बि वठूं ऐं उन्हनि खे गारियूं विझूं, उन्हनि ते लानत बि विझूं, उन्हनि खे मारियूं कुटियूं, त इन्हनि मां असांखे छा मिलंदो? त दोस्तो, जेको जानवर खे तकलीफ़ ॾिए थो ज़रूरु हिसाब ॾींदो, उन खां हिसाब किताब वरितो वेंदो। ऐं नादानो जानवर खे गार ॾियणु, उन ते लानत करणु या उनखे मारणु कुटण मां अव्हांखे छा थो मिले? अल्लाह जो ख़ौफ़ रखो, अल्लाह खां ॾिजो, अल्लाह जे अज़ाब खां ॾिजो। क़ुर्बानी जे ॾींहंनि में ॾिठो वेंदो आहे त जानवर खे मंडी में आणणु ऐं विकिणण खां ज़बह करण ताईं उन्हनि जा तमामु मराहिल जेके आहिनि सो जेकॾहिं माण्हू ग़ौर ऐं फ़िक्र सां ॾिसे त यकीननि जानवरनि खे कई तरह सां ईज़ायो वेंदो आहे, उन्हनि खे तकलीफ़ ॾिनी वेंदी आहे। या वॾे कंहिं सफ़र तां जानवर खे खणी ईंदा आहिनि मंडी ताईं त उन्हनि जो पाणी वग़ैरह या उन्हनि जे खाधे खुराक जो इंतज़ाम मुकमल न आहिनि कंदा, या वरी जानवर नंढी कंहिं सुवारी में वॾे जानवर खे सुवार करे खणी ईंदा आहिनि, या नंढी गाॾी में ज़्यादा जानवर सुवार करे मंडी ताईं खणी ईंदा आहिनि, जिन में जानवरनि खे तकलीफ़ थींदी आहे सफ़र जे दौरान। ऐं वरी जेकॾहिं ॾिठो वञे त गाॾी में सुवार करणु वक़्तु बि उन्हनि सां बुरो सलूक कयो वेंदो आहे ऐं लाहिण जे वक़्तु बि उन्हनि खे धिका ॾेई किरायो वेंदो आहे। त ज़ालिम इहे जेके माण्हू, नादान जेके माण्हू जानवरनि सां ज़ुल्म कनि था त यकीननि उहे अल्लाह जे अज़ाब खां बची न सघंदा। जानवरनि खे ईज़ायो न, उन्हनि खे तकलीफ़ न ॾियो, इन्हनि जो बि बदिलो अव्हां खां वरितो वेंदो। जेके नादान जानवरनि खे तकलीफ़ ॾियनि था, ईज़ाइनि था, जानवरनि जे मथां ज़ुल्म कनि था, त उन्हनि खे ॾिजणु घुरिजे। इमाम इब्न हजर मक्की रहमतुल्लाहि ताला अलैहि फ़रमाइनि था त जेको जानवर खे तकलीफ़ ॾिए थो, जानवर खे बुखियो ऐं उञो रखे थो, उन जी बर्दाश्त खां ज़्यादा उन खां कमु वठे थो या जानवर खे ईज़ाए थो, क़यामत जे ॾींहुं उन खां बि अहिड़ो ई बदिलो वरितो वेंदो जहिड़ो हुन जानवर सां सलूक कयो, जहिड़ो हुन जानवर खे ईज़ायो ऐं तकलीफ़ ॾिनी। त प्यारा दोस्तो, असांखे इन खां परहेज़ करणु घुरिजे। जानवरनि खे ईज़ायूं न, उन्हनि खे तकलीफ़ न ॾियूं, उन्हनि खे गाह वग़ैरह ॾियूं, तॾहिं सुकून सां उन्हनि जी जेका आहे सो सार संभाल लहूं। यकीननि इहो बि हिकु सदको आहे। जेकॾहिं असां जानवर जी ख़िदमत कंदासीं, उनखे सुहिणे नमूने सां खाधो खारायूं, पाणी पीआरियूं, त यकीननि अल्लाह पाक इन ते अजर सवाब अता फ़रमाए थो। ऐं बिलख़ुसूस क़ुर्बानी जे जानवरनि जो घणे में घणो ख़्यालु रखो। प्यारा दोस्तो, हीअ अॼु जी मालूमात जेका मूं अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई, वरी नई मालूमात में अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।